नाज़रीन, हलचल न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बरुनि अपडेट के सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं था अब्दुर्रहमान निज़ामानी जी। ॻोठ बख्शू निज़ामानी जे नियाज़ स्टेडियम ते राइस सगीर अहमद सरेवाल जी यादि में लॻायल नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो राति 12 बजे फाइनल सिंधु देश 11 मीर 11 टंडो बागू के विच में थी गुज़रियो। इन टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र अब्दुल क़यूम निज़ामानी, सैयद दिलबर शाह, ज़रार निज़ामानी, आकाश निज़ामानी हुआ। इन फाइनल में 2 टीमूं पहुतियूं, जंहिंमें मीर 11 टंडो बागू टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो, जंहिं ते 8 ओवरनि में 147 जो टारगेट ॾिनो। सिंधु देश 11 खां पोइ बैटिंग करे 130 स्कोर करे सघी। उन टूर्नामेंट जी फाइनल जी ट्रॉफी मीर 11 टंडो बागू पंहिंजे नाले करे वरितो आहे। इन टूर्नामेंट जा मीमान ख़ासि रईस तनवीर अहमद सरीवाल, रईस साजन लिगारी, मीर हसन बख्श टालपुर ॿिया हुआ। मीमाननि खे संदसि जी सखावत अजरक जा तोहफ़ा पेश किया विया। मीर हसन बख्श टालपुर ऐं रईस तनवीर अहमद सरीवाल अब्दुल क़यूम निज़ामानी जो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा मेला लॻंदा रहनि। इन्हनि जी जस हुजे ऑर्गेनाइज़र कमेटी खे, जंहिं अलाहड़ो मेलो मचायो। वधीक चयो, जिते क्रिकेट टूर्नामेंट हूंदा उते जूं इस्पतालूं ख़ाली नज़र ईंदियूं आहिनि।